अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला आप लोग यहाँ वहाँ बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तक। इलेक्शन गणपति नून लीग उम्मीदवार मिफ्ता इस्माइल की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवण है तो दरख्वास्त ते फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। मिफ्ता इस्माइल जो चवण है तो इलेक्शन कमीशन अॻियां पंहिंजा ख़दशा रखिया आहिनि। उम्मीद आहे तो फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो। पीपी उम्मीदवार लतीफ़ खोसा चयो आहे तो ॿीहर गणपति जी दरख्वास्त में के भी सबूत पेश न कया विया। असां इस्तदा कई है तो मिफ्ता इस्माइल की दरख्वास्त रद्द कई वञे। सुप्रीम कोर्ट में नेब ऑफिसरन तरफां जवाबदारन खां रिश्वत वठण ते ॿीहर इंक्वायरी जे हुक्म खिलाफ नेब जी अपील ते दरख्वास्त ॿुधणी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स न आहिनि त नेब में मौजूद ऑफिसर वॾा फ्रॉड करे रहिया आहिनि ऐं नेब चेयरमैन ख़ामोश आहे। नेब चेयरमैन ते सुप्रीम कोर्ट जो अॻूणो जज रहियो आहे, हू इंक्वायरी खां सवाइ कंहिं मुलाज़िम खे कीअं फारिग करे सघे थो। असां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तोहिन बर्दाश्त नथा करे सघूं ऐं मुसलमाननि जी जाणे वाणे दिल आज़ारी कई पई वञे। कोशिश आहे त मुसलमान मुल्कनि में ॿधी हुजे, इस्लामोफोबिया जे ख़ात्मे जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं OIC मुल्कनि जे सफ़ीरनि सां इस्लामाबाद में ॻाल्हियूं। दहशतगर्दी ऐं इंता पसंदी जो को मज़हब न आहे। ओलह जे मुल्कनि सां ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 101 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 11,310 ताईं पहुतो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिब 24 कलाकनि दौरान 3,377 नवां केस ज़ाहिर। 5,326 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। 7,33,062 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब। इमरान ख़ान जे कम जी निगरानी जो चवंदो आहे उन जो बेड़ो ग़रक़ थी वेंदो आहे। फिरदौस आशिक़वान सरकारी ऑफिसर सां ग़लति वर्ताव कयो। ऑफिसर PTI हुकूमत जा ज़ाती मुलाज़िम न आहिनि। शाहिद खाकान अब्बासी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो 3 सालनि खां अटे जो अघु ॿीण ते पहुतो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ओचितो असेंबलियूं टोड़े छॾींदो। PP अॻवान मंज़ूर वसाण नओं ख़्वाब ॾिसी वरितो। संदसि चवण आहे त अवाम जो इमरान ख़ान तां एतबार ख़त्म थी चुको आहे। ॿीहर इलेक्शन कराई वञे, असांखे एतिराज़ नाहे। PTI वारा ग़लतफ़हमी जो शिकार। सिंध समेत समूरे मुल्क में अॼु हज़रत अली करमुल्लाह वजह जी शहादत जो ॾियारो अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया विया। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। जुलूसनि जे रूटनि जा रस्ता कंटेनर लॻाए सील कया विया। कराची इंतजामिया जूं पाक फ़ौज सां गॾिजी कोरोना डिफेंस में 330 दुकाननि ते बदल शॉपिंग सेंटर खे सील कयो वियो। MA जिना रोड ते 800 दुकाननि ते बदल प्लाज़ा खे सील कयो वियो। शिकारपुर शहर ऐं भरपासे में कोरोना वायरस जा मालूमाता हमला जारी। 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 7 नवां केस ज़ाहिर। DHO मूजिब मुतासिरनि जो अंग वधी 174 ताईं पहुतो आहे। मीरपुर खास वेझो गोठ मोहम्मद मूसा महल में पीरसन राशि कोली जो लाश हथे। इतलाबाद पुलिस पहुंची लाश खणा अस्पताल मुंतकिल कयो।
पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। ठुल वेझो मज़दा ऐं ट्रालर विच में टक्कर, हादसे में नौजवान नादिर नूनारी फौत। करुंडी लॻ ॻोठ खोश ख़ैर मोहम्मद फ़कीर हिसबाणी वासी नीगर मुज़फ़र हिसबाणी कराची में रोड हादसे में फोती वियो। कुंभ वेझो हाईवे ते तेज़ रफ़्तार कार ऐं मुसाफ़िर वैन विच में टक्कर, हादसे जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी। वगन भरिसां इंडस हाईवे ते कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, 4 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल।